अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। चला दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीक हूंदा वे। मूंसां गॾु आहे मुंहिंजो नंढड़ो सौट मोहम्मद मीर दोस्त। असां वञी रहिया आहियूं पंहिंजी ज़मीन ते, जेको कल्ह असांजो बोर कोन हली रहियो, सो अॼु हली वियो। शुक्र आहे रब जो, अॼु फुटियुनि में पाणी हले थो। अचो त तव्हांखे बि ॾेखारियूं, असांजी फुटियुनि में पाणी हले थो। ते मुंहिंजा सौट बि बीठा आहिनि, मुंहिंजो चाचो बि बीठो आहे। अचो त ॾिसूं केतिरी ज़मीन भरी आहे ऐं बोर पाणी कीअं ॾिए थो। किरना अल्लाह अकबर। अलाई किरी पियो मुंहिंजो सौट हेठि, हे हाणे मथे खीरे ते हले थो, मां खीरे मंझि हलां। असां आया आहियूं हाणे पंहिंजी ज़मीन ते पहुची विया आहियूं। हाणे पाणी खे ॾिसूं, चाचो बि सॾे थो, पाणी खे ॾिसूं ऐं पाणी ॾिसूं केतिरो भरियो आहे। मुंहिंजा ॿिया सौट बि बीठा आहिनि, हे मुंहिंजो भाउ, हे मुंहिंजो नंढो भाउ शफ़ाउल्ला, ऐं मुंहिंजो ॿियो नंबर भाउ दोस्त मोहम्मद बि बीठो आहे। मुंहिंजो ॿियो नंबर सौट मोहम्मद आकिब बि बीठो आहे। बोर सां मथो हणी हणी असांजा जेके हाल थी विया, सफ़ा हिण थी विया। 2-3 ॾींहं मथो हणी हणी अॼु मथे पाणी खयों अथसि। या मुंहिंजो सौट मोहम्मद आकिब। छो त तव्हांखे बोर ॾेखारियूं, जेतिरो असां हिन खे हेठि कोटरियो हुयो, उनखां पोइ असांजे बोर पाणी खयों। जेना क़ब्रिस्तान जे लाइ खॾ खटिबी आहे, उनखां बि तक़रीबन हेठि असां खॾ हणी करे बोर जो जेको हुयो मसइलो हुयो हल करे असां पाणी हाणे अचे थो। उहो बि वरी बोरर जेको पको थींदो आहे न, उहो परायो खणी आयासीं। हलो तव्हांखे ॾेखारियूं था। तव्हांखे खॾ बि, तव्हां पाण ॾिसी करे पोइ मूंखे कमेंट करे ॿुधाइजो त तव्हांखे क़ब्रिस्तान जेतिरी खॾ आहे या उनखां घणी आहे। एॾी खॾ हईंसीं, वरी बि न पियो पाणी खणे, वरी ॿियो पखो खणी आयासीं, पोइ पाणी खणी वई डिगी। अल्हम्दुलिल्लाह, हाणे शुक्र आहे रब जो पाणी हले थो। महिल असांजी ज़मीन भरबी, पोइ असां वरी पखो उन्हनि खे वापसी कंदासीं। ये असांजी डिगी पई हले। ये खॾ तव्हां ॾिसी सघो था, अलाए एॾी खॾ असां आहियूं। हे ॾिसो था, क़ब्रिस्तान जहिड़ी खॾ हईंसीं हेठि,
अला भली कंदो हाणे तव्हां असांजे चैनल खे